उॾेरोलाल मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त उॾेरोलाल लॻ ॻोठ पीर आमिर गोस जे रवासी बाबू ऐं मूमल ओड जी 1 महीने जी मासूम न्याणी काजल मच्छरनि जे खाइण सां फौत करे वई आहे। ताज़ो तूफ़ानी बरसात सबबि संदसि घर ढहण सबबि रोड जे पासे में प्लास्टिक जी थैली सां खीमो ठाहे रहंदड़ बाबू ऐं मूमल ओड जी 1 महीने जी धीउ काजल मच्छरनि जे खाइण सबबि फौत थी वई आहे। रोड किनारे रहंदड़ हिन जोड़े ते क़यामत बर्पा थी वई आहे। काजल जी अमड़ ज़ारो ज़ार रोइण में मसरूफ़ आहे। काजल जे वालिद बाबू ओड जो चवणु आहे त घर बरसातनि जी नज़र थी वियो, जंहिं खां पोइ रोड जे कप ते वेठा आहियूं। मटियारी इंतज़ामिया न राशन ॾिनो ऐं न ई मच्छरदानी ॾिनी आहे। मच्छरनि सबबि संदसि धीउ फौत थी वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।